सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। छा तव्हांखे ख़बर आहे? तव्हांखे कीअं ख़बर हूंदी? छो त हाणे तव्हां ॾिसण वारा आहियो ख़बर जी नज़र। अंकल वो पापा चयो है कि थोड़ी देर लाइ असांखे छतरी ॾियो न। अरे थोड़ी देर लाइ छा, मां हींअर ई साफ़ करे कढी रखी आहे, 2-3 ॾींहंनि लाइ तूं खणी वञ। वठ बेटा वठ। थैंक यू अंकल, थैंक यू अंकल। वो सब ठीक है, नो मेंशन। भला इहो त ॿुधाए तुंहिंजे पप्पा ॿियो कुझु चयो छा? हाँ चयो कि यो बेरुमल चंडो निभागो ऐं जे इन चंडे अगर छतरी न ॾिनी न त पासे वारे कलूमल खां छतरी वठी अचजांइ। यार विछोड़े मारिया नैनन में नीर भी जारिया। मुख्य खबरुनि खां पोइ हलूं था फटाफट खबरुनि ते। पहिरीं फटाफट ख़बर आहे, साउथ अफ्रीका जे नैरोबी में सिंधी सखी ग्रुप जी अध्यक्षा मोनिका गोकुलदास ऐं ॿियनि महिला सदस्यनि ॾाढे धामधूम सां मनायो थधिड़ीअ जो त्योहार। नचे पियो तेल में मूं कहिड़ी शइ मिलाई जो सनीअ जो सूर बि गायब थी वियो ऐं शायदि ईंदड़ वक़्तनि में सभिनी जा सूर गायब थी वेंदा। ॿुधायो ठीकु है, ऑप्शन ॾियांव थी। सवाल हिकु दफ़ो वरी ॿुधो। तेल में चंदा जी कहिड़ी शइ मिलाई हुई? तव्हांजा ऑप्शन्स आहिनि ए हैड, बी मिर्च, सी दाणा।